नाज़िर स्विगी वट सां कोहीड़े सबब हादसे में एक मुसाफ़िर फौत थी वियो आहे ऐं 15 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। अपडेट इन हवाले सां मालूम था सिकंदर शरगाह जी। सिकंदर, छा अपडेट आहे? जी बिल्कुल, स्विगी वेझो मिरणाई ते तेज़ रफ़्तार कोच जो कमनि सां भरियल ट्रैक्टर खे पोयां टकरण सबबि हिकु ॼणो फौत थी वियो आहे, जंहिं ते 10 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। स्विगी वेझो मिरणाई ते कराची खां पंजाब वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच जो कमनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली खे पोयां टक्कर लॻण सबबि हिकु ॼणो पंजाब जे इलाइक़े जामपुर जो रहवासी कोच कंडक्टर असीफ़ फौत थी वियो आहे, जंहिं ते ट्रैक्टर ड्राइवर समेत 15 ॼणा मुसाफ़िर जेके आहिनि उहे सख़्तु ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन मां ट्रैक्टर ड्राइवर जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे। ज़ख़्मी मुसाफ़िरनि खे स्विगी पुलिस पारां गम्स गंबड़े अस्पताल ॾांहुं इलाज लाइ मोकिलियो वियो आहे। ॿिए तरफ़ स्विगी चौकी इंचार्ज ऐं इलाइक़े वासियुनि पारां कंडक्टर जो कोच मां गेट मां लाश कढी करे ठरीम अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। ॿुधाए पियो त हादसो कोड़ीअ सबबि पेश आयो आहे, जंहिं ते आख़िरी तरह ताईं वाक़े जो को बि किरदारु न थी सघियो। जी सिकंदर, अपडेट खां आगाह करण जे लाइ महिरबानी।